अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं रान टीवी न्यूज़ में वहाँ के भरीकार मां फराज शाह। सब खबर है नजर हेडलाइन ते। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान अंदर दहशतगर्दी में भारत जो हथ आहे। 2018 में मुल्क मां दहशतगर्दी जो ख़ात्मो आणे छॾियो हुयो। मुनज़िम साज़िश तहत ॿीहर दहशतगर्दी खे हथी वठराए पई वञे। बलूचिस्तान वर्कशॉप खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म चयो आहे त ख़िते में अमन जे क़याम लाइ पाकिस्तान जी सिफ़ारती कोशिशुनि खे दुनिया साराहे थी। दुश्मन खां पाकिस्तान जी कामयाबी हज़ब न पई थिए। अफ़गानिस्तान खे चयो आहे त पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दीअ लाइ इस्तेमालु थियण खां रोकियो, पर अफ़गान रिजीम दहशतगर्दनि खे रोकण में नाकाम वई आहे। सिक्योरिटी फोर्सिस जूं बलूचिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। मस्तोंग जे इलाइक़े खडकोचा में फितनतुल हिंदुस्तान जा 4 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन पेश। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी शंघाई ताउन तंज़ीम जे परॾेही वज़ीरनि सां गॾु करगिज़ सदर सां मुलाक़ात। इलाक़ाई आलमी सूरतहाल ऐं शंघाई ताउन तंज़ीम जे किरदार ते ख़यालनि जी ॾे वठि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान 2026 खां 2027 ताईं SCO जी सरबराही संभालण लाइ तयार आहे। मेंबर मुल्कनि विच में ताउन खे वधीक मज़बूत बणाइण जी ज़रूरत आहे। अमेरिका जा तेहरान समेत ईरान जे केतिरनि ई शहरनि मथां हमला। सामुंडी हंधनि, फौजी कमांड सेंटरनि ऐं ड्रोन गोदामनि खे निशानो बणाइण जी दावा। अहवाज़ शहर मथां अमेरिका जे मिसाइल हमले में 4 शहरी शहीद, 5 ॼणा ज़ख़्मी। खुरमाबाद में ड्रोन हमले में 2 ईरानी शहरी ज़ख़्मी थिया। अमरीकी हमलनि सबबि जासिद, कनारक, बंदर अब्बास ऐं कीशम में बि धमाका ॿुधा विया। अमरीकी सेंटकॉम जो चवणु आहे त सामुंडी जहाज़नि खे पाकिस्तान ऐं इनकलाब खां ख़तरो घटि करण लाइ 13 ॾींहं बि कार्रवाई कई वई। ईरान कशम ॿेट ते उॾामंदड़ जहाज़ किराए तबाह करे छॾिया। अमेरिका जे हमलनि बाद ईरान जा उड़न ऐं बहरीन में अमरीकी फ़ौजी ठिकाणनि मथां ड्रोन हमला। बहरीन जे शेख ईसा एयरबेस ते फ़ौजी सामान, ॿारनि ऐं गोदामनि खे निशानो बणाइण जी दावा। पाकिस्तान ऐं इनकलाब जो चवणु आहे त उड़न में मवाफ़िक़ ऐं अल ज़र्क अॾे ते हैंगर ऐं रिहाइशी इमारतुनि खे निशानो बणायो वियो। चीन जा 2 ऑयल टैंकर सऊदी अरब मां तेल खणी बाबुल मंदब पार करे विया। शिपिंग डेटा कंपनीअ मूजिबि 23 जुलाई ते 32 सामुंडी जहाज़ बाबुल मंदब वटां गुज़रिया। हुरम्स में जहाज़नि जी अच वञ 7 मई खां पोइ घटि तरीन सतह ते पहुची वई। 23 जुलाई ते सिर्फ़ हिकु सामुंडी जहाज़ हुरम्स मां गुज़रियो। अमेरिका ईरान तकरार सबबि ब्रेंट कच्चे तेल जी क़ीमत $100 फ़ी बैरल ताईं पहुची वई। सुप्रीम कोर्ट चयो आहे त नेब केसनि में अपीलुनि ऐं ज़मानत जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी वफ़ाक़ी आईनी अदालत कंदी। नेब केस ॿुधण जो सुप्रीम कोर्ट खे इख़्तियार नाहे। पंहिंजे फ़ैसिले में सुप्रीम कोर्ट चयो आहे त आर्टिकल 175A ऐं F तहत नेब केस आईनी अदालत खे ट्रांसफर सम्झा वेंदा। बानी PTI बि हाई कोर्ट जी ज़मानत केस ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो हुयो। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार दरख़्वास्त एतिराज़ लॻाए वापसि करे छॾी हुई। बानी PTI ख़िलाफ़ नेब केसनि जी ॿुधणी बि वफ़ाक़ी आईनी अदालत कंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात जी अॻकथी। कराची, हैदराबाद, ठट्टो, बदीन, थरपारकर, दादू ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे जो इम्कान। पंजाब जे दरियानि में चाड़। खानगी बैराज ऐं चिन्यूट पुल वटि वॾे दर्जे जी ॿोॾ। मराला बैराज, कादराबाद वटि विचोली। तरबेला, कालाबाग, चश्मा, तोनसा ऐं नौशहरा वटि नंढी दर्जे जी ॿोॾ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिरादरी तकरारनि में ऐं फुर मज़ामत 3 ॼणा क़तल। हालाणी क़ौमी शरह ते ट्रालरनि ऐं ट्रकुनि मथां फोरुनि जी फायरिंग। खाणोट पासे ड्राइवर मारिजी वियो। मक़तूल एजाज़ खोसो जो लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद पार्सन हवाले। मलेर जे मेमण ॻोठ में कंबर वासी नौजवान घर ॿाहिरां गोलियूं हणी क़तल। फायरिंग में अब्दुल जब्बार मौक़े ते ई क़तल थी वियो। वाक़ियो पुराणी दुश्मनीअ जो नतीजो करार। बाकराणी वेझो लाशारी बिरादरी जे धुरनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग में वाटड़ू नौजवान वज़ीर लाशारी मारिजी वियो। मक़तूल जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम। उमरकोट वेझो 3 सगा ॿाहिरि बरसाती पाणी में रांदि कंदे ॿुॾी विया। 1 फौत।
ॻोठ केरलो में मारूफ राहिमो जा मासूम पुट बरसाती पाणीअ जे दुबे में बुॾी विया। 8 वरियनि जो सनाउल्लाह मौक़े ते ई फोत। 3 सालनि जो असद राहिमो ऐं 12 वरियनि जो राशिद अली नाज़ुक हालत में हैदराबाद मुंतक़िल। नौकरियुनि में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ उम्मीदवार ऐं शागिर्द ॿीहर रोडनि ते निकिरी आया। हैदराबाद में सवे नौजवाननि जो एहतजाजी मार्च करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिस आॾो धरणो। मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि, सिविल सोसाइटी जा अॻवान ऐं वकील शरीक जदोजहद जी अॻवानी कंदड़ उम्मीदवारनि चयो आहे त हू CCA 2024 जे जारी कयल नतीजनि खे क़बूल नथा कनि। संदन जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सिंध खे हिसे जो पाणी न मिलण ऐं जलालपुर कैनाल खोलण ख़िलाफ़ पीपल्स पार्टीअ जूं एहतजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरा मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं जे नारे हेठि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। कंबर, शिकारपुर, डोकरी, रतोदेरो, नसीराबाद, सिंधड़ी ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी रैलियूं। अॻवाननि चयो आहे त जलालपुर कैनाल वहाए सिंध जे हिसे जो पाणी चोरी कयो पियो वञे। तकरारी कैनाल फौरी तौर ते बंदि कयो वञे।